अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व अज़वाजिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। भलारे प्रोग्राम में अल्लाह ताला अचण जी सआदत नसीब फरमाया। गालबन मदरसे जी तरफा प्रोग्राम है। अल्लाह का दुआ है अल्लाह ताला सभिनी जो अचण वेहण बुधण बुधाइण पांजे रज़ा जे ख़ातिर पांजे बारगाह में मंजूर ए मक़बूल कन फरमाए। जिन दोस्तनी प्रोग्राम रखियो आ या इन में हिस्सो वरतो आ, अल्लाह बाजारे का दुआ अल्लाह ताला उन्हनि जे माल इज़्ज़त औलाद में भी बरकत अता फरमाए। हज़रत साईं सैयद अब्दुल्ला शाह बुखारी अल्लाह ताला उन जे क़ब्र जे मथा किरोड़ा रहमत जा मींहं नाज़िल फरमाए। मुझे भी जिंदगी जो जवानी वारो हिस्सो उन मर्द कलंदर सां गॾु गुज़रियो। चवंदा आहिनि त माण्हू रंग त न मटाईंदो आहे पर के ॻाल्हियूं असर ज़रूरु कंदियूं आहिनि। मूंखां हिकिड़े दफ़े साईं जन पुछा कई त हाजी ख़बर ॾे पैसा जो मिलंदा थई करे थोरा मिलंदा थी त पोइ ॾुख थींदो थी? मूंखे चयो मां हाणे ज़रूरु ॾुख त थींदो। चई त ॾुख न, जेको मुक़दर आ उहो मिलंदो। ॾुख करें तॾहिं बि फ़ाइदो कोन थींदो, छो त मुक़दर तुंहिंजो जेको हूंदो उहो मिलंदो। ॾुख न करें जॾहिं त पोइ मुबारकबाद जे लाइक़ु आहे। जॾहिं ॾुख न थी पाण साईं ईअं हूंदा। मूंखे यादि आहे 20 साल मां साईं सां गॾु रहियो। 20 साल मोटरसाइकिल ते बि साईं खे सॼी तक़रीबन सिंध मां मोटरसाइकिल जी ड्राइवरिंग कई साईं सां गॾु। वरी पोइ कार जो थींदो। हिकिड़े दफ़े वियासीं कंहिं प्रोग्राम में, उन्हनि माण्हुनि मां त मौलूद चया त माण्हुनि कुझु न कुझु 2-3 सवा मूंखे घोर ॾिनऊं। साईं वीचारे खे कोन थिया। मालिक बि सादो, उहो जॾहिं को तारीख़ 2-3 महीना अॻु में वठणु आयो त पोइ मिड़े कुझु ख़र्ची ॾेई वियो। बसि हुनजे ज़हन में वरी इहो ई हो त बसि उहो खोड़। हाणे साईं असां कार ते वियासीं। हाणे तकरीर थी, तकरीर खां पोइ मोकिलायोसीं त साईं चयो त बाबा हाणे असां हलूं। फ़क़ीर साईं इजाज़त। हुन चयो साईं तकड़ में भॼी वञी गाॾीअ जो दर लाथईं। उन फ़क़ीर दर लाथईं। साईं ॿियनि खां मोकिलायो। फ़क़ीर दुआन में यादि। फ़क़ीर नारे तकबीर अल्लाह अकबर सैयद अब्दुल्ला शाह बुखारी नारे ते नारो बसी न करे। मां बि गाॾीअ में वेठुमि, साईं बि वेठो। हाणे गाॾी किराए जी, किरायो कोन। नारा ॾाढा आहिनि। असां हली पियासीं। पोइ साईं ॾाढो खिलियो। पोइ वरी ड्राइवर खे चईं त पुट हाल माण्हुनि जो इहो थी ॾिसे थो। चईं हाणे तव्हांजी मर्ज़ी। सैयद आयो, मदरसे में मोटी आयासीं राति जो देरि सां। साईं वरी तकड़ में जीअं गाॾी मां लथो त 2 छोकिरनि खे निंड में उथारी उथो उथो उथो। साईं जो त जेॾी महिल ड्राइवर पैसा घुरे त मां नारा हणा, तव्हां भले अलाह अकबर कजो, मां नारे तकबीर चवां। पोइ वरी ड्राइवर चयो त साईं हाणे भला मांखे इजाज़त, मांखे ॾियो किरायो। त साईं हेॾे छोकिरनि ॾे निहारे कयो नारे तकबीर। अचे छोकिरनि जो अलाह अध राति जो साईं नारा नारा मदरसे में। हुन ड्राइवर चयो साईं मांखे किरायो ॾियो त मां वञा। पुट जहिड़ो चई मिलियो तहिड़ो ॾिनो मां। अजीब मामिलो। खिली खिली मां पोइ माखो हिकिड़े दफ़े वरी पुछूं, छो त इहे कॾहिं कॾहिं वॾा बुज़ुर्ग इस्लाह कंदा ॻाल्हियुनि सां। ॻाल्हियुनि में पैसा मिलंदा। मुंहिंजी जवानी पोइ पैसा न खणंदो हुउमि स्टेज तां, भले ॿियो केरु खणी ॾे, मां न। पोइ हिकिड़े दफ़े साईं मूंखां पुछियो त भला ॾे ख़बर पैसा न खणंदो आहियां छो? मां चयो इन जे करे जो चवंदा आहिनि त नाथुखाना देवबंदियुनि जो वॾो। मां पंहिंजी जाइ ते जेकी ॻाल्हि हुई, मां चयो वरी हाणे लही करे लहू रखो वरी पैसा मेड़ींदो त तव्हां पंहिंजा बि परावा सभु ॾिसंदा त वरी भाउ अड़े पैसनि खे कीअं थो मेड़े, तंहिंजे करे न खणंदो आहियां। जवाबु पंहिंजी जाइ ते माक़ूल हुयो। पर पोइ बि साईं चुप कई। चुप करे पोइ चयूं त यार इन में थोरी वॾाई थी। इहा वॾाई थी। जेको 10 रुपया तोखे ॾिए थो, 5 रुपया ॾिए थो, रुपयो ॾिए थो, उनखे बि प्यारा हूंदा। उहो तोखे अलाह रसूल जे नाले ते ॾिए थो, तूं जेॾी महिल न खणंदे त उन्हनि जे दिलि तो असरु कहिड़ो थींदो। मां चुप कई। मां चयो साईं मां उहा ॻाल्हि चई तुम्हारी ॻाल्हि बि आहे पर खण त सुठो आहे। उन खां पोइ केरु स्टेज ते 10 रुपया ॾेई कोशिशि कंदो आहे पाण खणणु, पर जेकॾहिं ॿियो केरु खणी ॾींदो त सही, न त पाण खणंदो आहे। बहरहाल इहे वॾनि जूं ॻाल्हियूं, ॻाल्हियुनि में इस्लाह हूंदो हो त इहा बि हिकिड़ो वॾाईअ जो मसइलो आहे। जॾहिं वॾाई आई त पोइ अमल अलाह वटि क़बूल न पवंदो।
तंहिंजे करे जेतिरो थी सघे पाण खे वॾाई तकबर खां बचाइजे। अल्लाह जे रसूल फरमायो त रब मूंखे चयो आहे त वॾाई मुंहिंजी चादर आहे, तंहिंजे करे इहो कंहिंखे हक़ नथो जुगाए त अल्लाह जे चादर में को हथ विझे। हमेशह अल्लाह खां ख़ौफ़ रखिजे। जेतिरो थी सघे अमलनि खे तबाह कंदो आहे तकबर, तंहिंजे करे अमल थोरो ई हुजे पर तकबर खां बची कजे त मां सम्झां थो इहा भली शइ आहे। हदीस पाक में ईंदो आहे त जेको मुंहं ते तारीफ़ करे उन जे वात में मिटी विझो, वात में मिटी विझोसि। ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे, तारीफ़ थींदी आहे। पोइ मां कंहिं किताब में पढ़ियो त भला हाणे तारीफ़ वेस्टेज ते थिए थी, छा कयूं? उन जी तरदीद कयूं या ख़ामोश रहूं? इहो मूंखे ख़्याल में हूंदो, ज़हन में ॾाढो मूंखे परेशानी थींदी। पोइ हिकिड़े वॾे आलिम सुवारे खां ग़ालिबन उस्ताद ग़ुलाम मोहम्मद कोलाब जीअल वारा, उहे फौत थी विया, वॾा आलिम आहे। ग़ालिबन मां उन्हनि खां पुछा कई त साईं मां छा कयां? माण्हू तारीफ़ असांजी तमामु वॾे लक़ब वॾा था ॾियनि। पोइ साईं फरमायो त तव्हां तेॾी महिल ला हौल पढ़ंदा कयो, ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह, इहा पढ़ंदा कयो। तव्हां ख़ुशि न थियो, चओ त रब मां इन जे लाइक़ु कोन्हियां जेको हे माण्हू मुंहिंजे लाइ चवनि था। भला जेकॾहिं चवनि था त मूंखे इन जे लाइक़ु बणा, वॾाई न कजो। ला हौल पढ़ंदव त शैतानी असर तव्हां खां परे थी वेंदो, अलाह कंदो त मदद थी पवंदी। सच इहो आहे, हर को माण्हू पंहिंजो पाण खे ॼाणे थो त मां छा आहियां, इहो हर को ॼाणे थो। जॾहिं पंहिंजो ऐब माण्हू खे नज़र ईंदो त यार ॿिए जे ऐब ते नज़र घटि पवंदसि, चवंदो त मां इन खां वधीक बुरो आहियां। जॾहिं इहा शइ इंसान में अची वई त अल्हम्दुलिल्लाह पोइ भली शइ आहे। मां अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला, अॻे मां दोस्तनि खे ॿुधाईंदो आहियां इहे शयूं अॼुकल्ह लाज़िम आहिनि, ज़रूरी आहिनि। कंहिं बुज़ुर्ग कंहिं किताब में लिखियो आहे त हिकिड़े ॻोठ में रस्ते ते हिकिड़ो दुकानदार हो, दुकानदार हुयो। माण्हू हिकिड़ो आयो चङी सुठी पोज़ीशन वारो, उहो दुकान ते आयो, दुकान वारो अकेलो हो। दुकान ते जो मथे चढ़ियो, थोरो तवजो आहे, ॻाल्हि ॿुधण जहिड़ी बि अथव, यादि करण जहिड़ी बि अथव। दुकान ते चढ़ियो त हुन खां हवा जो आवाज़ थियो। हवा ॿ क़िस्म थींदी आहे, हिकिड़ो आवाज़ ईंदो आहे, हिकिड़ो आवाज़ खां सवाइ। पर हिन खां आवाज़ वारी हवा आई। हवा आई त हिन जी जेको ठाठ फूट हुई, वॾी जेको रोबताब होसि, हे वीचारो परेशान थी पियो, फौरन हिन जे ज़हन ते असर थी पियो। दुकानदार इहो आवाज़ हुन जो ॿुधो, दुकानदार ॿुधो पर लायानी कई, चवंदे ॾाढो ठाहूक जवान थो लॻे, भई हाणे त ॾाढो परेशान थी वियो। दुकानदार चुप करे वेठो, ॾिठईं त ॿाहिरियों माण्हू आहे। दुकानदार पुछा कयसि त छा, हीअं इशारे सां पुछा कयईं त हुन चयो फलाणी शइ। त दुकानदार हीअं कनो अॻिते कयुसि, थोरो ॾाढियां ॻाल्हाए त हुनखे ख़्यालु थियो त शायदि ॿोड़ो आहे। त हुन थोरो ॾसियोसि, चई हा वरी चओ। ईअं त हिनखे पक पइजी वई त ॿोड़ो आहे, मुंहिंजो आवाज़ न ॿुधो अथई। त हिन त उहो जेको रोब हुयो, पहिरियों परेशानी वारो असर, उहो कुझु लथो। हिन सौदो वरितो, दुकानदार ईअं कंदो पाण खे। अलाह जी कुदरत आहे, दुकानदार फोत थी वियो। कंहिं बुज़ुर्ग उनखे ख्वाब में ॾिठो त ॾे ख़बर अदा, ख़ुशि थो लॻे, अलाह साईं सां मामिलो तुंहिंजो कीअं थियो? चई यार रब मूंसां उन सौदे वठंदड़ माण्हूअ जे करे राज़ी थी पियो। हूअं त चई त तूं छुटण जहिड़ो न आहे, पर तूं मुंहिंजे बाने जे ऐब खे ढकियो। अॼु मां अलाह तोखे इहा ॻाल्हि मूंखे वणी, अॼु तुंहिंजा सभु ऐब ढके करे तोखे जन्नती थो बणाए छॾियां। छड़ो इन ॻाल्हि ते हाणे अंदाज़ो लायो असां ॿियनि जे ऐब जो ई केॾी था कयूं, असांजो हाल छा आहे। बसि मां अलाह खां दुआ थो कयां, यार सची ॻाल्हि, वाइज़नि जो मक़सदु बि इहो अथव। भई हाणे सुर कंहिंजो भलो, कंहिं ॾाढो तकरीर भली कई, कंहिं भलो ॻायो, तव्हां बि छड़ो इन ते बीठा हुजो, असां बि ख़ुशि थियूं त केॾो भलो ॻायोसीं, केॾी भली मुंहिंजी तकरीर लॻी। ईअं न, मक़सदु तकरीर नवाज़नि जो इहो आहे त कुझु नसीहत आमेज़ ॻाल्हियूं थियनि, उहे पिराए ॿिए जी ऐब जो ई न कयो, पाण ॾे ॾिसो। जॾहिं ॿिए जो ऐब नज़र अचे त पाण ॾे नज़र कयो त इनशाअल्लाह ढकिजी वेंदो। रब जी करम नवाज़ी आहे जो तव्हां ई असांखे ढकियो अथव। जेकॾहिं कंहिंजो ऐब खुली थो पए त माण्हू उन ते आङुरियूं था खणनि। तॾहिं अलाह जे रसूल हज़रत अली उल मुर्तज़ा खे फरमायो त अली, टे शयुनि जी वसियत थो कयां, जॾहिं अचनि त उन्हनि जे करण में देरि न कजां। हिकु निमाज़ जो टाइम अचे त उनखे पढ़ण में देरि न कजां, मतां क़ज़ा थी वञे तुंहिंजे सुस्तीअ जे करे, पोइ भलो क़ज़ा करे पढ़ंदे सवाबु उहो न मिलंदो।
अली जकने को जनाज़ो अचई तो उनके दफनाइण में देर न कजा मता देर तुझे देर जे करे उन्हें जनाज़े मौका बदबू थी पे मानू अगते हली आंगुरियों खणन तो फलाणो वयो पर बदबू हुयस उनके बचाइण जी कोशिश कर छो तो पाण तो दफन न थींदो तुझे हथ में ईंदो। अली टी ॻाल्हि थी तन जवान न्याणी थी तो परणाइण में देर न कजा मकसद इन जो भी इहो आहे जे उतों बदबू थी पई तो मानू कंधु खणण जहिड़ो न थी। सैयद रफ़ीक अहमद शाह अमरोटी अल्लाह ताला उन जो उमिर इज़्ज़त में बरकत फरमाए शेर चयो मां कोशिश कंदो आहियां शेर ॻाइण जी त माना उहा बि हिकिड़ो वाइज़ हुजे तकरीर हुजे क़ुरान हदीस जे मुवाफ़क़त में हुजे छड़ो तव्हांखे लज़त ॼण न पर उन में बि ॻाल्हियूं हुजनि। साईं बि इहो ई फरमायो रफ़ीक अहमद शाह चई ॾाढतों जे खे ॾिसी न्याणी अगरि भुलिजी पई औरतुनि जा अछा मथा थी विया अबू अम्मा हिसे ॼण जे करे उन्हनि खे परणाइण जे लाइ पीउ तयारु न आहे भाइर परणाइण जे लाइ तयारु न आहिनि मता इहा परणायूं त असांखां हिसो वठी ओ इन जे करे माना परणायूं त हेसी जेसी थी पए न तंहिंजे करे न्याणियूं तव्हां अल्लाह जे ख़ातिर इहा तव्हांजी शइ न आहे तव्हां अल्लाह जे ख़ातिर जवानड़ी कई हाणे परणाए ॾियो कंहिं चङे घर में ईअं रिवायत में ईंदो आहे त अल्लाह ताला छड़ो इन न्याणीअ जे ख़िदमत ऐं परणाइण जे करे अबे अम्मा खे अल्लाह जन्नत ॾींदो सवलो सवलो जन्नत वठण न्याणीअ खे पढ़ण छो चवंदा आहिनि त न्याणी निवाणी पंहिंजी न आहे या चंद ॾींहंनि जे लाइ आई ॼाई वॾड़ी थी तव्हां इन जी पालना कई हाणे इहा कंहिं ॿिए मुड़ुस जे हवाले कंदव तव्हांजी न आहे पोइ उहा मुड़ुस जे इजाज़त खां सवाइ तव्हांजे घर में बि अची नथी सघे तव्हांजे घर में बि अची नथी सघे इहा न्याणी आहे छड़ो इन विच ख़िदमत जे करे अल्लाह ताला अबे अम्मा खे जन्नत थो ॾे तंहिंजे करे इन पासे ॾे बि माण्हुनि जो ख़्यालु हुजणु खपे वाज़ तकरीरूं इहे बि हुजनि इन मां बि फ़ाइदो वठिजे। मां अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला सुठियुनि ॻाल्हियुनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए नातूं अवां ॿुधियूं वाज़ बि अवां ॿुधा पोयों असां खां सिंध जो बहितरीन वाइज़ इस्लाम मौलाना सिबगतुल्लाह जोगी शायदि ॿिया बि के आलम शुमार आहिनि हलो शुरूआत मां कयां थो अल्लाह जे नाले सां थोरो तवजो मां